शुरू कया वेंदा। कानूनी खाते हुकूमत सिंध ऐलान कयो आहे त आम माण्हू पंहिंजे मसइलनि ऐं मुश्किलातुनि खे हल करण लाइ मुफ़्त कॉल सेंटर जे नंबर 080070806 ते कॉल करे सुबुह 9 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं कानूनी मदद हासिल करे सघनि था। सिंध यूनिवर्सिटीअ जे ऐलान मुताबिक़ ऐं इहो असांजे ख़बरुनि वारे शोबे तरफ़ां पहुतल इतला ऐं ऐलान। सही मुंहिंजो इंसान जे अंदर जी कैफ़ियत बि कॾहिं कॾहिं अजीब हूंदी आहे। मुंदुनि मौसमुनि जो असरु इंसान जे अंदरी मौसम यानी पंहिंजे मन जे मौसम ते पवे थो, पर मन जो मौसम बि अजीब हुजे थो। ककर हून न हून झुड़ नैणऊं न लहे। सुणे बेटा ई साईं अजीब तमसीलूं तशबीहूं अजीब कैफ़ियतूं बयानु कयूं आहिनि जेके इंतिहाई गौर तलब हुजनि थियूं। तंहिं करे सिर्फ़ु हिकिड़ो जज़्बो आहे मुहबत, जंहिंसां इंसान ॾुखियुनि हालतुनि मां पार पइजी सघे थो। बुर्दबारी, मुहबत ऐं मुस्तक़िल मिज़ाजी। पर जेकॾहिं जिते कुल्फ़त आहे, जिते नफ़रत आहे, उते ज़हमत आहे। जिते आहे मुहबत उते आहे रहमत, जिते आहे कुल्फ़त उते आहे ज़हमत। तंहिं करे कुल्फ़त जी हर घड़ी ज़हमत सां थी गुज़रे, पर जेकॾहिं मुहबत जूं सिर्फ़ कुझु घड़ियूं हुजनि त उहे इंसान में हौसलो, हिम्मत ऐं ख़ुशी पैदा कनि थियूं। मन में बि ख़ुदि ख़्याल जी तसवर जी छेर छिमकी पवे थी।
रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ में प्रोग्राम जारी है। सुबह मेहरान मोहब्बत अमन ऐं इश्क जी ख़बर जारी है। मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, इंसान हमेशह पंहिंजे मन में तामीरी ख़्याल रखे, जंहिंसां बेइंतहा मोहब्बत हुजे थी, उतां जेकॾहिं साॻी मोट नथी मिले त इंसान गैर मुतमइन थी थो वञे, जंहिंजे करे बि इंसान ते कई असर पवनि था। नंढड़ियुनि ॻाल्हियुनि मां रुसामा, कीनो या क्रोध या अरमान या मायूसी, ये सभु शयूं जेके आहिनि इहे इंसानी मनफ़ी सोचुनि जो सामान हुजनि थियूं। उन्हनि सभिनी खे अमन मोहब्बत सां मुस्तक़िल मिज़ाजीअ सां शिकस्त ॾियणु खपे। नवां जज़्बा, तामीरी जज़्बा इंसान जे अंदर में जेकॾहिं आबाद आहिनि त उन जी ज़िंदगी आसान रहे थी। रब पाक जे इनायतुनि जो शुक्रगुज़ार हुजे थो ऐं उन जज़्बे ते दहमान रखणु खपे जेको इंसान खे मायूसियुनि तरफ़ धिके। पर अहिड़ो महिमान ज़रूरी आहे जंहिंजो नालो तामीरी जज़्बो ऐं सोच आहे।
कॾहिं लिकाए रखिजे प्यार ज़माने खां, कॾहिं इहो ऐलान ज़रूरी आहे प्यारा, कॾहिं इहो ऐलान ज़रूरी आहे प्यारा, दर्दन जो दरमान ज़रूरी आहे प्यारा, मन में को मेहमान ज़रूरी आहे प्यारा, मन में को मेहमान ज़रूरी आहे प्यारा। मुख्तियार मलिक जो तख़यल ॿुधी रहिया हुआसीं बरकत अलीअ जे आवाज़ में। सुबह मेहरान प्रोग्राम जी ख़िदमत में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन पेश करे रहियो आहे। महिरबानी आहिनि असांजा, तव्हांजी वॾी महिरबानी लख लाइक़ प्रोग्राम मुतलिक़ तव्हां राय मोकिली आहे, तव्हांखे प्रोग्राम पसंदि आयो आहे, लुत्फ़ु आयो आहे, असां उन जे लाइ थोरा हितां आहियूं। प्रोग्राम जो प्रोड्यूसर ऐं समूरी टीम तव्हांजो शुक्रियो था कयूं थोरा तव्हांजा। ॻोठु मोहम्मद नवाज़ शंबाणीअ खां मोहम्मद नवाज़ सिकंदर अली, झोक शरीफ़ खां फ़क़ीर अब्दुल हुसैन जिस्काणी, अता हुसैन मक़बूल हुसैन जिस्काणी, ख़ैरपुर खां अयाज़ अली मैमण। अयाज़ वॾी महिरबानी लख लाइक़ तव्हां पाण रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर सां वाबस्ता आहियो, ख़ूबसूरत समातनि जा ख़ूबसूरत आवाज़नि जा बि मालिक आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी लख लाइक़। ॻोठु अब्दुल करीम उन्नड़ खां ग़ुलाम मोहम्मद पंवर, सईद अहमद पंवर, राशिद पंवर। ॻोठु अब्दुल्ला लुटर खां वफ़ा मोहम्मद सालिह लुटर। वली मोहम्मद भुरगड़ीअ खां, ॻोठु वली मोहम्मद भुरगड़ीअ खां ग़ुलाम शबीर भुरगड़ी, संदसि पुटड़ा आहिनि साजिद अली माजिद अली। ॻोठु हाजी शाह बख्श लाशारीअ खां हाजी मोहम्मद इब्राहिम लाशारी, कैप्टन अब्दुल लतीफ़ लाशारी। भलोड़ शाइर बुढ़ल लाशारी, हाजी जमील अहमद लाशारी। महिराण चौक बदीन खां एम रफ़ीक़ मल्लाह, सजाद अली मल्लाह, एजाज़ अली मल्लाह बदीन खां ई, साइमानाज़, बेबी फरज़ाना, बेबी फ़िज़ा। ज़ैनब टाउन बदीन खां सनम मुश्ताक, शोभा मुश्ताक, शान माफ़ कंदा शान हनीफ़, सनम हनीफ़ ऐं शान हनीफ़। शान हनीफ़ मुश्ताक मैमून जो फ़र्ज़ंद आहे ऐं जंहिं कैफ़ियत मां आहे, असां उन्हनि सभिनी वसवारनि इदारनि खे बि अपील कंदासीं त हीअ जेके अपाज इंसान हुजनि था, जंहिं मुतलिक़ वालदेन का ॻाल्हि बि नथा कनि, पर अहिड़ा इंसान हर घर जे ॿिए घर में मौजूदु आहिनि। जेकॾहिं असां पंहिंजी नज़र हमदर्दी वारी फेरायूं त हिकिड़ा अहिड़ा डिसेबल इंसान आहिनि जेके माज़ूर आहिनि, उन्हनि जी परघोर करणु खपे, परघोर लहणु खपे। सलाम उन्हनि अमड़ियुनि खे बि आहे जेके जहिड़ो बि औलाद आहे पर आहे त औलाद न, उन्हनि खे संभालीनि थियूं। शहर इंगोरने खां मोहम्मद हसन शर, मोहम्मद ख़ान शर, उन्स शर। ग़ुलाम हुसैन जलालानी का नाज़ फ़क़ीर मोहम्मद जलालानी, महबूब नाज़ जलालानी। झोक शरीफ़ खां अब्दुल हुसैन, अता हुसैन। तव्हां जो ॿियो मैसेज मूं तव्हां दोस्तनि खे मूं वटि ॾिनी आहे, जिते बि जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो, आबाद हुजो। हर कंहिंजो ख़ैरु घुरण सां हक़ीक़त में पंहिंजो ख़ैरु हुजे थो। हिकिड़ो सिंधीअ में पहाको आहे त पिटे पर खे लॻे घर खे, पिटे पर खे लॻे घर खे। जेकॾहिं ॿिए इंसान मुतलिक़ इंसान मनफ़ी जज़्बा रखे थो, उनखे कान पिटे थो या उन लाइ के बदख़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे थो, त हक़ीक़त में उन अॻियां खे ख़बर ई न आहे त उहे साॻिया लफ़्ज़ फिरी साम्हूं पंहिंजे ई पाण खे नुक़सानु ॾियनि था। तंहिं करे हर पासे हर जहान जो ख़ैरु घुरिजे, मोहताजनि, मिसकीननि, लाचारनि जी
मदद कजे। अल्लाह खैर करे, मौला खैर करे, अल्लाह खैर करे, मौला खैर करे। मिस्कीन के दे लाचार के दे, ओ मिस्कीन के दे लाचार के दे, मिस्कीन के दे लाचार के दे। अल्लाह खैर करे, मौला खैर करे, अल्लाह खैर करे, मौला खैर करे। रब तो खे ॾिनो ज़रमाल सती, रब तो खे ॾिनो ज़रमाल सती, ॾिस हीड़नि जा तूं हाल सती, ॾिस हीड़नि जा तूं हाल सती। बदहाल खे ॾे बीमार खे ॾे, बदहाल खे ॾे बीमार खे ॾे, मिस्कीन खे ॾे लाचार खे ॾे। अल्लाह खैर करे, मौला खैर करे, अल्लाह खैर करे, मौला खैर करे। अॼु आयो सुवाली दान वठण, अॼु आयो सुवाली दान वठण, तुंहिंजे दर जा सवे एहसान वठण, तुंहिंजे दर जा सवे एहसान वठण। हिन प्याले में पेला रख दे, हिन प्याले में पेला रख दे, मिस्कीन खे दे लाचार खे दे। अल्लाह खैर करे, मौला खैर करे, अल्लाह खैर करे, मौला खैर करे। दुआ गो आहियूं त अल्लाह पाक जल जलालहू हर पासे ख़ैर करे। वणनि पोखण जो अमल सदका जारिया आहे। सच पुछो त निटण उस में जॾहिं कांग जी अखि पई निकिरंदी आहे त थधी छांव ते वेहण सां अहसासु थींदो आहे त हिन वण खे जोड़ण वारे जी कुदरत केॾी न कमाल आहे। तंहिं करे दिलि बि वण जे नुमा दरख़त करणु खपे, वण पोखणु खपनि। बरसातुनि जा ॾींहं आहिनि, आमद आहे। बरसाति खां अॻु में पंहिंजा जेके बि ज़रूरी कम आहिनि, एहतियाती उपाउ आहिनि, उहे ज़रूरी अख़्तियार करणु खपनि ऐं उन्हनि सभिनी पासनि ॾे ध्यानु ॾियणु खपे जेके बरसाति जी रुत में मुंद में पाणी गॾु थियणु हुजे थो। बिजली जूं तारूं आहिनि, भितियूं आहिनि, वणनि जूं डारूं आहिनि, इहे सभु शयूं इंसान खे ॾिसणु खपनि त बरसाति जी रुत में कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं अचनि थियूं। उहे हींअर साईं माण्हू जेकॾहिं सोचींदो त उन वसंदीअ वेल ज़रूरु उन्हनि हालतुनि खे मुंहुं ॾेई सघिबो। शहर नवाबशाह खां अमानुल्लाह बिरोही, मसूकीरीअ खां शेर मोहम्मद डाहरी, हाजी मोहम्मद पिंजल डाहरी, उस्ताद अब्दुल ख़ालिक डाहरी, उडेरलाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन खोसो, दिलशाद अली खोसो, शहर 60 मील खां ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली मंसूर, मुस्तफ़ा जमाली ऐं उन्हनि जा
दोस्त आहिनि। ॻोठ हाजी ख़ान गाबार खां, हाजी मोहम्मद सफ़र गाबार खां हाजी ख़ान गाबार मंठार ऐं गहवर गाबार हाकिम अली गाबार, तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। आख़िरी पेशकश ॾांहुं हलंदासीं सुबह महिराण प्रोग्राम जे, ऐं ही कॉफ़ी आहे सूफ़ी हज़रत ख़ुश ख़ैर मोहम्मद हिसबाणीअ जी, आवाज़ अवां जो ॼातल सुञातल, राग जी राणी आबद परवीन। अजब जे हुमाद तूं सूर पराए साथ जा वञो विहाइन उते लाइन जित हाजत नाहे हथियार जी। लख नाज़ सिखो आहीं नवां हो नवां नाज़ सिखो आहीं नवां नवड़े नवां मुश्ताक़ने जे ओ मुश्ताक़ने जे मारण ले भलो में नाज़ सिखो आहीं नवां हो नवां नाज़ सिखो आहीं नवां नवड़े नवां मुश्ताक़ने जे ओ मुश्ताक़ने जे मारण ले भलो में नाज़ सिखो आहीं नवां। तीर अखियुनि जा ॾाढा तिखेरा, तीर अखियुनि जा ॾाढा तिखेरा, सीने लॻनि था सवां संवारे सवां, सीने लॻनि था सवां संवारे सवां मुश्ताक़ने जे ओ मुश्ताक़ने जे मारण ले भलो में नाज़ सिखो आहीं नवां हो नवां नाज़ सिखो आहीं नवां नवड़े नवां मुश्ताक़ने जे ओ मुश्ताक़ने जे मारण ले भलो में नाज़ सिखो आहीं नवां। सबक सवे तुझे सूरन जामिया, सबक सवे तुझे सूरन जामिया, रोई कया थम रमा रमणे रमा रोई कया थम रमा रमणे रमा मुश्ताक़ने जे ओ मुश्ताक़ने जे मारण ले भलो में नाज़ सिखो आहीं नवां हो नवां नाज़ सिखो आहीं नवां नवड़े नवां मुश्ताक़ने महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी सभिनी जी। जाम साहब खां उस्ताद मोहम्मद आलम विस्तड़ो, मोहम्मद यूसुफ ज़रदारी, नसीराबाद खां मीर शेख, ॻोठ मोहम्मद सालेह ओठे खां नौशाद साहिल सालार सामी, तव्हांजी वॾी महिरबानी। गुणनि गुझनि जूं ॻाल्हियूं गुझियूं गुणनि गुझनि जूं ॻाल्हियूं गुझियूं छा चई छा चवां चवाड़े चवां छा चई छा चवां चवाड़े चवां मुश्ताक़ने जे ओ मुश्ताक़ने जे मारण ले भलो में नाज़
धणी दर्द वागो आयूं त कामयाबियूं अव्हां जो मुक़दर बणजनि सदा सराह हुजो जिते बि ख़ुशि हुजो सलामत हुजो। ये प्रोग्राम पेश कयो प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन, फ़नी माउनल कई रईस अहमद ख़ानज़ादे, नज़ीर अहमद लगारी जा अदब विचण हथ जोड़ियल आहिनि। सभिनी सिरनि दरनि घरनि जो ख़ैरु हुजे, साथ सलामत। पूरे 9 वॻे रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं नशर कयूं वेंदियूं। सुबह के 9 बजे हैं। अस्सलामुअलैकुम, ये रेडियो पाकिस्तान है। इशरत साकिब से खबरें सुनिए। वज़ीर आज़म ने कहा